अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुफ्ती साहब, छा पानी पीअण हराम आहे? न पुट, पानी खां बिना त जीअण बि मुश्किल आहे। छा मां पंहिंजी हिलाल कमाई सां अंगूर वठी खावां त छा उहे हराम आहिनि? न, बिल्कुल भी न। पोइ मां उन्हनि ॿिन्हिनि शयुनि खे पाण में मिलाए कुझु ॾींहं पचाए पोइ पियां त? वो अल्लाह जा बाना, इहो त शराब थी वेंदो। इस्लाम में शराब पीअण हराम आहे। वॾे कमाल जहिड़ी ॻाल्हि आहे साईं। पाणी बि हिलाल, अंगूर बि हिलाल। जे उन्हनि खे मां पाण में मिलाए पियां त हराम, इहो वरी कीअं? जेकॾहिं मां तोखे गिलास पाणीअ जो भरे हणां त छा तोखे धकु लॻंदो? पाणी में वरी कहिड़ो धकु आहे? जेकॾहिं मां तोखे मिटीअ जो बुक भरे हणां त छा तोखे धकु लॻंदो? न, बिल्कुल भी न। पर इहा ई मिटी ऐं इहो ई पाणी पाण में मिलाए, सुकाए ऐं पचाए तोखे हणां त पोइ छा थींदो? साईं, इहा त पोइ पक्की सिर थी वेंदी। ऐं पक्की सिर जेकॾहिं तूं मूंखे हणंदे, मां ज़ख़्मी बि थी सघां थो ऐं मरी बि सघां थो। शरीयत खाइण ऐं पीअण ऐं इबादत असूल मर्तब करे छॾियो आहे। शरीयत में पंहिंजी अकुल ऐं ख़ुशी ऐं मुफ़ाद ख़ातिर टेढ़ो थियण जी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद पाक आहे त यकीनन बहितरीन कलाम अल्लाह जो किताब आहे ऐं बहितरीन तरीक़ो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे ऐं बदतरीन कम दीन में नई ॻाल्हि याने बिदत आहे। हर बिदत गुमराही आहे ऐं गुमराही दोज़ख ॾांहुं वठी वेंदी आहे।